अॼु 27 अगस्त आहे। पंजाब में जेको बोझ जो सूरत सैलाबी रेलो अची रहियो आहे, जेको इंडिया खां छोड़ कयो वियो आहे। नारोवाल, सियालकोट या गुजरानावाला, जेको पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सैलाबी सूरत हाल काफ़ी माहौल जेको आहे सो बदतर थी चुको आहे। काफ़ी जानी ऐं नुक़सान ऐं माली नुक़सान जा अंदेशा मौजूदु आहिनि, जेको पंजाब खां सिंध में दाख़िल थी रहियो आहे। ऐं सिंध हुकूमत के, सिंध वासियुनि के, जेके बि जेके सिंधु दरिया जे यानी किनारे में या सिंधु दरिया जे रहनि पिया, उन्हनि खे अर्ज़ु थो करियां त अॼु खां पंहिंजी बाक़ाइदा तौर तयारी करे वठो। हीउ जेको पाणी जो छोर आहे, हिन में तक़रीबन 38 सालनि खां बाद जेको दरिया सतलुज या दरिया रावी में जेको पाणी जी ऊंचाई आहे, 38 सालनि खां पोइ ही हिकु वॾो यानी रिकॉर्ड दुबारा क़ाइमु कई। त एतिरो ऊंचाई ऐं एतिरो पाणी वधीक आहे जेको सिंधु दरिया जे रस्ते मां सिंध खां क्रॉसिंग कंदो। ऐं सिंध हुकूमत खे अपील थो करियां त जेके बि यानी इब्तिदाई जेके सहूलियत आहिनि या जेके कचा बंद या जेको कचो आहे, किथे बि सिंध में यानी सिंध में एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि। यानी ईंदड़ हफ़्ते जेको हिन वॾो चैलेंज आहे, हिकु वॾो बोझ ऐं सैलाबी सूरत हाल जो बज़ाहिर ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, त इन खां पहिरियां सिंध वासियुनि खे जेका कढियो वञे ऐं सिंध वासियुनि में जिते बि नुक़सान जो अंदेशो आहे उहो बंदोबस्तु सिंध हुकूमत पहिरियां खां कयो वञे। वधीक अगरि ॾिसिजे त हिन में तक़रीबन 6 खां 7 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। यानी 1 खां 2 सितंबर मुमकिन आहे त सिंधु दरिया में यानी सिंध में दाख़िल थियण जा इम्कान मौजूदु आहिनि। हिकु वॾो रेलो आहे ऐं ख़तरनाक रेलो आहे, पर बरसातुनि में त फ़िलहाल का ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि। अलाह जो शुक्र कयो सिंध वासियो त बरसातूं न आहिनि। अगरि बरसातूं बि हिन में वसनि हा या को ताक़तवर सिस्टम अचे हा त सिंध में वधीक हालत ख़राब थी सघंदा, का शइ बची न सघे हा। हाणे जेको हिकु इंडिया खां छोड़ कयो वियो, यानी हिकु त बरसातूं तक़रीबन 15 खां 20 ॾींहं खां पहिरियों यको यानी पंजाब ऐं कश्मीर खां जेको बरसातूं मुसलसल जारी आहिनि, वक़्फ़े वक़्फ़े सां ज़ोरदार बरसातूं। ऐं हीउ हिकु वॾो सैलाबी रेलो आहे जेको पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तबाही मचाए छॾियईं ऐं तबाही मचाए रहियो आहे। ऐं हीउ यानी ईंदड़ 4 खां 5 ॾींहं पंजाब जे आहिस्ता आहिस्ता सिंध तरफ़ वधे पियो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां यानी सिंध तरफ़ जेको ईंदो, त इन खां बहितर आहे त असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं, सिंध वासियुनि ते, त बराए महिरबानी सिंध वासियुनि खे फौरी सहूलियत ॾिनो वञे ऐं कढियो वञे। ऐं किथे बि जेको आहे सो बोझ जेको सैलाब सूरत हाल आहे हीउ वधीक नुक़सान न करे। फ़िलहाल असां वटि 5 खां 6 ॾींहं यानी 1 हफ़्तो आहे, त 1 हफ़्ते खां पहिरियों पंहिंजो बंदोबस्तु करे जेको सिंधु दरिया आहे ऐं जिते बि कचो आहे या जिते बि जेको सैलाब पाणी जो गुज़ुर हूंदो, उन्हनि इलाइक़नि में माण्हुनि खे पहिरियों इतिला कयो वञे, माण्हुनि खे कढियो वञे ऐं जानी ऐं माली नुक़सान खां जेको सिंध वासियुनि खे बचायो वञे। ऐं पहिरीं जेको आहे सो एहतियाती तदाबीर या एहतियाती इक़दाम सिंध हुकूमत खयो वञे, छो त 2022 में जेको बोझ आयो हो उन बाबति ही बि हिकु वॾो सैलाबी रेलो आहे ऐं वॾो हिकिड़ो बोझ जो सूरत हाल थी सघे थो, ख़तरनाक ऐं सूरत हाल पैदा करे सघे थो, काफ़ी जानी ऐं माली नुक़सान जी सबबु बणिजी सघे थो। छो त तव्हां पाण ॾिसी सघो था त पंजाब जा कहिड़ा हालत थी विया आहिनि। पंजाब में काफ़ी जाम यानी फसलनि में नुक़सानु थियो ऐं काफ़ी जेको आहे सो सैलाबी सूरत हाल हिकु वॾे अंदाज़ सां अचे पियो। बराए महिरबानी तव्हां सिंध वासियुनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजी तयारी पाण करे वठो। बाक़ी हुकूमत खे बि अर्ज़ु आहे त बराए महिरबानी सिंध वासियुनि जी यानी एहतियाती तदाबीर हासिलु करे सिंध वासियुनि खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। हिन वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त वीडियो खे अॻियां ज़रूरु शेयर कयो, तां त सिंध जे वज़ीर आला यानी सिंध हुकूमत ताईं पहुची वञे, तां त फ़ौरन इक़दामात यानी एहतियाती तदाबीर वठियो वञनि ऐं सिंध वासियुनि खे हिन ॾुखी वक़्तु, हिन सैलाबी सूरत हाल, हिन बोझ खां यानी काफ़ी यानी पहिरियां जेको आहे सो जानी ऐं माली नुक़सान खां सिंध वासी बची सघनि। असांजे हिन पेज खे वधीक ख़बरनि जे लाइ फॉलो करियो। नूर अली मरी बलोच के